अवामी न्यूज़ जे हिन प्रोग्राम में मूंखे भली कार था चऊं। सिंध जो मुंहिंजो सूरताल ऐं लतीफ़ सरकार जो जेको फ़िक्र आहे शाइरी आहे उन हवाले सां असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि साईं शबीर कुंभार साहिबु, जंहिं डिजिटल सिंधी लैंग्वेज ते वॾो कमु कयो आहे, ऐं शायर अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो वफ़ाक़ी शाइर आहे सिंध जो पूरी दुनिया जो, ऐं उनजी शाइरी खे जेको वेब एप्लीकेशन ते आंदी अथसि ऐं फ़ॉन्ट जे हवाले सां माजिद गुरगड़ी सां जंहिंजो वॾो कमु आहे उन सां गॾु कमु कयो अथसि। ऐं साईं खे इन मञता जी ख़िदमत ते इन महिनत ते लतीफ़ अवार्ड बि मिलियो आहे ऐं असीं भलीकार था चऊं साईं शबीर साहिबु, वॾी महिरबानी। हाणे साईं अवांखे भलीकार था चऊं त लतीफ़ सरकार आफ़ाक़ी शाइर आहे, लेकिन लतीफ़ सरकार जी शाइरी जा जो फ़िक्र आहे आम न थी सघियो आहे। उन हवाले सां सिंध जी जेका सूरत हींअर आहे, घुट घुसट वारो माहौल आहे, या ॿिए हवाले सां पाण वञूं था बदामनी आहे, करप्शन खां वठी हर शइ आहे, इन सूरत हाल जे हवाले सां भिटाई सरकार जे लतीफ़ जो फ़िक्र छा थो चए, उनजी शाइरी में कहिड़ो पैगाम ॾिनल आहे, थोरो असांजे नाज़रीन आवाम न्यूज़ जे नाज़रीन खे। हा, लतीफ़ साईं जे शाइरीअ में असांखे उहे गस उहे पेचरा ॾसियल आहिनि जंहिंजी बुनियाद ते असां पंहिंजी ज़िंदगीअ खे सहल कीअं बणाइजे, लाइफ कीअं गुज़ारिजे, ऐं उन में हिक ॿिए सां बिहेवियर कहिड़ो रखिजे, मुस्तक़बिल जे लाइ रिथाबंदी कहिड़ी कजे। इन हवाले सां लतीफ़ साईं असांखे न रुॻो लतीफ़ साईं असांजो रहबर आहे, पर लतीफ़ साईं असांजो उहो जेका हसास मसइला आहिनि असांजा उहे छेड़े थो, ऐं असां त रुॻो उनखे आम हिकिड़ो ओलिया करे ऐं छॾे ॾिनो अथऊं त लतीफ़ साईं हिकिड़ो ओलिया आहे, उनजी हिकिड़ी दरगाह आहे ऐं बसि उते वञिबो ऐं वञी बास बीहे, उनजे फ़िक्र ॾे असां न मोटिया आहियूं। जेकर असांजो लतीफ़ साईं जो रिसालो खोले ऐं पढ़ूं त पोइ लतीफ़ साईं असांखे चई विझे त जिनरीअ सरई मसा रती रुसमतिन सी, रती केतिरी थींदी आहे। असां पुराणे ज़माने खां वठी असांजा मेयर मेटिंग जा असां तौर माप जा असांजा मापा पंहिंजा रहिया आहिनि, जेके पोइ अॻिते हली असां पाण छॾे ॾिनासीं, पर असांजो मेयरिंग टूल आहे जंहिंमें रती मासो तोलो कासो पोइ इहे आहिनि असांजा। हाणे उन में रती नंढे में नंढो जेको आहे न सो एको आहे। हाणे चवे थो त जेकर जंहिंखां सवाइ तूं रही न सघीं, जंहिंखां सवाइ तूं जी न सघीं, जंहिंखां सवाइ अच्छा जीअण फिज़िकली न थींदो आहे, माण्हू फिज़िकली ज़िंदा हूंदो आहे पर अंदरां अंदरि माण्हू पूरो थी वेंदो आहे। जेकर मुंहिंजो को प्यारो मूंखां छिॼी वञे, मुंहिंजो को कुर्ब वारो मूंखां मुंहुं मोड़े छॾे त पोइ मुंहिंजो जीअण कहिड़ो आहे। लतीफ़ साईं चवे थो त जिन रीअ सरई मसा, जिन उहे माण्हू जिन खां सवाइ तुंहिंजो साह जी न सघीं, तूं रही न सघीं, रती रुसमतिन सी, हू जहिड़ी नई तूं झको थी, किज सैयद चए सलाह, तोसां विढ़नि त तूं झको थी। असां वटि वॾे में वॾो जेको मुसीबत अहिड़ो आया आहे त हिकिड़ो गुफ़्तो केर थो कढे त चारि थो कढां। हू चवे थो त न, तोसां जेकर हू ॾाढे थो ॻाल्हाए, तोसां जहिड़े थो, तोसां जहिड़ो करण जी इब्तिदा थो करे त तूं थोरो होल्ड कर ऐं पोइ तूं सलाह कर, गौर कर, फ़िक्र कर, कंहिंसां माण्हूअ ॿिए सां न, अंदर में लही वञ, अंदर में लही वञी पंहिंजे पाण खां पुछ त इन खां सवाइ तुंहिंजे साहु नथो सरे, तूं जहिड़ो नथो रही सघीं, तगी नथो सघीं, त पोइ ॿी विरुहण वाह तो आहे त न रे। उन खां सवाइ जेकर तुंहिंजे जीअण जो को रस्तो आहे, जी सघीं थो त पोइ तूं भले विढ़, भला जेकर न त पोइ तूं मुड़ी जुड़ी हल, छाकाणि त मुड़ी जुड़ी हलिबो आहे तॾहिं सिस्टम हलंदो आहे। ऐं पोइ उहो माण्हू जंहिं वटि को बि ऑप्शन खुलियल न हुजे, छाकाणि त महबूब तुंहिंजो आहे, सरे तुंहिंजी नथी। समाज ईअं हलंदो आहे न त जॾहिं तव्हां पंहिंजे रिश्तनि खे महबूब जी लेवल ते आणे वञो, समाज ईअं न हलंदो आहे त मूंखे केरु महबूब करे। समाज इन ते हलंदो जॾहिं आऊं सभिनी खे महबूब कयां, पंहिंजे भाउ खे, पंहिंजे पीउ खे, पंहिंजे माउ खे, पंहिंजे ज़ाल खे, पंहिंजनि बचनि खे। मूं वटि न्याणी बि ओतिरी महबूब हुजे जेतिरो मुंहिंजो पुटु महबूब आहे, तॾहिं असांजो समाज हली सघंदो। जेकर मूं इन्हनि रिश्तनि में ॿेअखियाई कई त कॾहिं बि न हलंदो, पोइ सुहिणीअ वारो किसो वरजाइजंदो। जेकर मूं इन्हनि रिश्तनि सां न निभायो त पोइ इहे शयूं थींदियूं। ऐं इन्हनि थियण खां अॻु में लतीफ़ साईं असांजी रहनुमाई करे ऐं असांखे चवे त न सुधरी वञो, छो त सदाईं हिते कोन रहंदासीं।
ही फ़ना जो मक़ाम आहे, केरु हिते रहंदो? फ़ानी नी फ़ानी दुनिया दम न हिकिड़ो, लटे लोड़ खड़नि सी जोड़ींदई जामी, कोॾरई कानी आहे सिर सभु कहीं। जॾहिं तुंहिंजो मक़ाम इहो आहे त तोखे हली फ़ना थियणो आहे, तूं हिकिड़ी घड़ीअ जे लाइ हिते आयो आहीं, त पोइ तोखे घुरिजे त तूं सभिनी सां ॿाझ वारो ॻोल्ह, रवैयो पंहिंजो दुरुस्त रख, त जीअं तूं बि आसानीअ सां जी सघीं ऐं ॿियनि लाइ बि सहूलियतूं पैदा करे सघीं। लतीफ़ साईं जे सिट सिट में फ़हम आहे ऐं सिट सिट में फ़िक्र आहे। लतीफ़ साईं चवे थो त टोटी न थियो, हू इहो बि तमा तका असांखां नथो चवे त तव्हां कारीगर थियो, भलियूं ॼाणूं हासिलु करियो, सभु कुझु थी ऐं पोइ कुझु करियो। चवे थो जहिड़ो तहिड़ो हाल अथव उन सां, जे सनू न सिखी मर रंढा ई रोड़े। सनू सुठो कतणु नथो अचेसि, रंढा त रोड़े वेंदी न। लतीफ़ साईं चवे थो न, तुंहिंजो जहिड़ो हाल आहे ओढ़ो कर, पंहिंजे हिसे जो किरदारु अदा कर। न ईअं न आहे त तूं चवीं त न अञा सिखियो न आहियां। सनू न सिखी मर रंढा ई रोड़े, सुट उन जो सफ़र हो विया तराज़ी तोरे, तराज़ीअ में तोरे विया, उन जो सुट खे रिमार्क करे चयूं त भलो आहे, छो जो जहिड़ो हाल हुअसि उन मुताबिक़ त भलो कयो ई न। जॾहिं एतिरी गुंजाइश मौजूदु आहे त तोखे खपे थुल्हे ऐं थोरे वेचारीअ सां वड़ थियो, थुल्हो ऐं थोरो, छाकाणि त जेको ॼाणू न हूंदो उहो जझो कमु न कंदो, ऐं ॼाणू न हूंदो त सन्हड़ो सेवतो कमु बि न करे सघंदो। हाणे जेकॾहिं इहो आहे त जेकर हू पंहिंजी ड्यूटी ॾे, जेको हुनजे मथां ज़िम्मो रखियलु आहे उहो कमु करे ऐं फ़राख़ दिलीअ सां करे, त असां सिर्फ़ु गोहियूं हणंदा आहियूं, गुतूं हणंदा आहियूं, तंहिंजे करे असांखे पंहिंजनि ज़िमेदारियुनि खां भॼंदा आहियूं। लतीफ़ साईं उते बि फिरियो अचे, सोन सारी का हथड़ा को हुन कतीअ रॾ, सोन जहिड़ा हथ अथई पोइ बि तूं कमु नथो करी, पंहिंजे ज़िमेदारीअ खां भॼी थो। उथी कुंड कापो कर। ही त ईअं पियो सम्झाए जीअं को घर जो वॾो भाती हुजे, को भाउ का माउ बचे खे वठी ऐं उथारे त बाबा बचा वञ पोरे ते, पिणे बि वियो आहे, तूं बि त वञ न। लतीफ़ साईं इन लेवल ते लही अची थो चवे, सोन सारी का हथड़ा को न कथिए रॾ, उथी कुंड कापो कर, घुतूं गोहियूं छॾ, नटाइण छॾ त सराफ़ाणे सॾ, मरकियो हूंद मटाईअ, त जॾहिं तुंहिंजो हिसाबु किताबु थींदो, जॾहिं तुंहिंखे उहो टाइम ईंदो जॾहिं लेखो कयो वेंदो त तूं मर कंदे। हीअ रुॻो इते कोन्हे समाजात मां निकिरी, जॾहिं असां वरी इन मज़हबियात में वेंदासीं त दुनिया में माण्हू आयो आहे, उन ते के ज़िमेदारियूं आहिनि, उन्हनि ज़िमेदारियुनि खां हुनखे कंधु कढाइणु न खपे, पंहिंजा फ़र्ज़ तोरे तके हुनखे बजाइणु खपनि, ऐं जेकॾहिं उहे भरपूर नमूने सां अदा करे वियो त जॾहिं हू मरंदो ऐं जॾहिं पोइ हुनजे हिसाब किताब जो दफ़्तरु खोलियो वेंदो त पोइ उते हू मरकंदो, छाकाणि त हुनजा कुझु कम कयल हूंदा, के मोती मेड़ियल हूंदा। लतीफ़ साईं जे कलाम खे आम करणु खपे, जेको अञा ताईं न थियो आहे, ऐं उन जे लाइ जेको आऊं सम्झां थो रस्तो, जेको मुंहिंजी सम्झ चवे थी, त लतीफ़ साईं खे तेसीं ताईं असां आम न करे सघंदासीं जेसीं ताईं लतीफ़ साईं जे कलाम जो कोर्स डेवलप करे असां स्कूलनि में नाफ़िज़ न कंदासीं एज़ ए सब्जेक्ट। असां वटि हेॾो रहबर मौजूदु आहे, असां चंद हुन जा बैत खणी ऐं सिंधीअ जे किताब में विझी ऐं सम्झूं था त असां क़ौम खे लतीफ़ साईं पढ़ाए वियासीं। अच्छा, इन जो साईं ज़िम्मेवार केरु आहे लतीफ़ जो आम न थियणु? जॾहिं तव्हां हर जेको सुलझियल शौर वारो माण्हू सम्झे थो, लतीफ़ हिकिड़ो पैगाम आहे, लतीफ़ हिकिड़ी वाट आहे, लतीफ़ हिकिड़ो गस आहे जंहिंसां तरक़ी माण्हू करे, उहो जेको वठिजे, सिंध वठे थी त सिंध तरक़ी जे करे सघे थी। लतीफ़ हिकिड़ो मुक़ाबिलो आहे, जेको लतीफ़ पढ़े तो दुनिया सां मुक़ाबिलो करे सघे थो। पोइ कहिड़ा सबब आहिनि, केरु ज़िम्मेवार आहे बतौर लतीफ़ एतिरो कमु, केरु ज़िम्मेवार आहे मुआशरे में, सिंध में, त लतीफ़ खे असां ऐं जेको मुंहिंजो ज़ाती ख़्यालु आहे त असां हींअर क़ौमी लेवल ते उन जाइ ते अची विया आहियूं जिते रुॻो बुहतानबाज़ी आहे। ऐं पंहिंजे हिसे जो कमु नथो करे, ऐं चवंदो फलाणो बि नथो करे, फलाणो बि नथो करे, फलाणो बि नथो करे। इन बुहतानबाज़ीअ में वतां ऐं पंहिंजे पाण खे लिकाईंदो। पंहिंजे क़ौम जे सुजाॻ फ़र्द जे हैसियत सां मुंहिंजी बि ज़िमेदारी आहे त जेकर हिन में क्या मणिया आहे,
जेकर हीउ को असांखे बाक़ाइदे रहनुमाई ॾींदड़ का शइ आहे त पोइ आउं उनखे पखेड़ण में पंहिंजो किरदारु अदा करियां। ऐं उन जो पंहिंजो किरदारु अदा करण में जेकर असां सभु सुजाॻ थी पऊं एज़ ए नेशन, त असां वटि लतीफ़ साईं जो रिसालो मौजूदु आहे। असां खोले हिकिड़ो दफ़ो ॾींहं में जेकर वेही गॾिजी सभु पढ़ूं ऐं सभु उन ते जेकर असां सोचणु लॻूं, लतीफ़ साईं जो रिसालो खोलियो अथऊं ऐं बैत पढ़ियो अथऊं ऐं बैत चवे पियो त काती तिखी मथिए मर मुनियाई होए, मां न विरमन तोए मूं पिरियां जा हथड़ा। अलाए छा चई वियो आहे। नंढे पोश जे ॿार जे लाइ इहा शइ हूंदी, वॾा माण्हू फैमिलीअ में मौजूदु आहिनि न, उन्हनि सां शेयर करियो, उहे तव्हांखे बाक़ाइदे सम्झाईंदा, उहे तव्हांखे उहो घसु कढी ॾींदा त जंहिं मां तव्हांखे ख़बर पवंदी त हीउ बैत चवे छा पियो। जा भूं पेरे मुंहुं साभूं मथे सजणे, धिंग लटबा धूड़ में उभी ॾिठासूं, ॾींहं मिड़े ई ॾूं उथी लोच लतीफ़ चए। हाणे इहो नंढड़े ॿार खे त सम्झ में न ईंदो, पर जॾहिं सॼी आकाह गॾिजी वेंदी त पोइ उहे जेके माण्हू जेके हाणे उमिरि जे मथे ॾाके में आहिनि, उहे तव्हांखे सम्झाईंदा त लतीफ़ साईं हिन में कहिड़ी रमज़ रखी वियो आहे, लतीफ़ साईं छा पियो चवे। इहे जॾहिं फैमिलीअ जा मेंबर हिक ॿिए सां ओरींदा त इहो फ़हम अण इरादी तौर ते तव्हांजे ज़हन खे रोशन करणु शुरू कंदो ऐं तव्हां मञा इहा चिणग ॿरंदी आहिस्ते आहिस्ते वेंदी। बाक़ी इहो न आहे त इहो जेकर आऊं ज़िमेदारी पंहिंजे पाण ते खणां थो त ॿिया के आजान। इदारा ज़िमेदार आहिनि, उन्हनि खे पंहिंजो इदारती किरदारु अदा करणु खपे। सरकार ज़िमेदार आहे, उनखे पंहिंजो ज़िमेदारु अदा करणु खपे। स्पेशली असांजो उस्ताद ज़िमेदार आहे त उहो क़ौम खे लतीफ़ साईं जी साञाह मोटाए ॾे ऐं उन खां पोइ असांजा दानिश्वर, उन्हनि ते ज़िमेदारी आहे। उन खां सवाइ लतीफ़ साईं जा पारखू, उन्हनि ते ज़िमेदारी आहे त पंहिंजे कचहरियुनि जा मौज़ू अहिड़ा रखनि जेके समाजी रिश्ते जे टुटण वारी धारा खे ॻंढण में रोल प्ले कनि, छाकाणि त असां हिक ॿिए खां मुंहुं मोड़ियो वेठा आहियूं। लतीफ़ साईं चवे त रुठे न सरंदो हुयो हली पर छुपिरीअसीं, ओरातो थींदो हुयो जो सिंगार बा सुपरी। उन खां अॻे जो हू मरी वञे ऐं उनखे कफ़न दफ़न लाइ सिंगारणु लॻनि ऐं तूं पोइ रंज मज़ा मोटी उन खां बहितर आहे त अॻु मोटी अचु। समाजी रिश्ता ऐं तालुक़ कीअं हलाइबा आहिनि, निभाइबा आहिनि, उन जो सॼो सोल्यूशन हिन वटि मौजूदु आहे। ऐं लाइफ जी जुस्तजू कीअं ज़िंदगी जीजे ऐं पंहिंजे अंदर में मौजूदु दर्द खे कीअं दारूं बणाए, कीअं उनखे फौलाद बणाए ऐं अॻिते वधिजे। लतीफ़ साईं जा किरदार महरूमियत जो इज़हार नथा कनि, इहो हिकिड़ो वॾो एविडेंस आहे। ससुई जॾहिं फुरिजो थी वञे ऐं पोइ ससुई वटि वॾो दलील हो न, वेही रहे हा न, चई त वर में कोन्हे वर, ॾेरनि वर वॾो कयो, निहारींदसि निकिणी अकेली जा अकेली आहियां पर फुरियल आहियां पर जॾी कान आहियां। मूं वटि ताक़त आहे, मूं वटि ॾढ आहे, मूं वटि विल पावर वॾो थींदो आहे जेको नदियूं वाहींदो आहे न जबलनि जे विचां। हीअ निहारींदसि निकिणी बोतन कारण बर, उन्हनि उठनि ते जिन ते मुंहिंजो महबूब खजो पियो वञे, इन्हनि जे लाइ आऊं बर जाॻींदसि। पोइ अॻिते पंहिंजे एनर्जीअ खे वधाईंदे जबल खे मुखातिब थी उनखे ख़बरदार कई त आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए। इहो छा आहे? इहे लतीफ़ साईं जा किरदार मुंधल किरदार न आहिनि। हू पंहिंजे महरूमियुनि ते घोड़ा नथा कनि, महरूमीअ खे ताक़त बणाए ऐं अॻिते था वधनि। हिम्मत जो डस ॾिए थो। अॻे पोइ मरां मार्ग में, अॻे पोइ हर कंहिंखे मरणो आहे न, पर चई त न महबूबनि ॾे वेंदे रस्ते में मरी वञा। लतीफ़ साईं ॾिसो न, हा हाणे ईअं न आहे त इहे शयूं छॾे ॾिजनि, मथे पोइ पहिरियां खून मुंहिंजो जेॾियूं। या वरी इन खां वधीक हली हिकिड़ी ॻाल्हि कई लतीफ़ साईं, अजीब कैफ़ियत आहे हिन बैत में, त चवे त डूंगर खे मुखातिब थी ऐं ससुईअ जे वातां लतीफ़ साईं ॻाल्हि थो करे, चवे थो त इहें किजे उन सी जिन जा पोयां हून,
पोयां का पहर हुजेसि का पल वठण जहिड़ी हुजेसि उन सां ईअं बराबरि कजे जहिड़ो ऐं जबल तो मूंसां हशर कयो आहे पहिरियों गाड़ी आउं निकिती आहियां जेको मूं लोड़ियो आहे जेको मूंसां हशर थियो आहे ईअं कजे उन सी जिन जा पोयां हून डूंगर मुंहिंजो खून मरां त माफ़ अथई सोसाइटीअ में अप्लाए करियो जेकर को माण्हू तव्हां सां अहिड़ियूं जुठियूं करे ऐं पोइ बि तव्हां बाज जो बुढ़ो थी उनखे बख़्श कयो इहो आहे असांजो लतीफ़ कुदरत जे तरफ़ां बि हिकिड़ी हा क़ुरान शरीफ़ खां वठी बिल्कुलु त बख़्शींदड़ जो रुतबो वॾो आहे ऐं इन सां असां सोसाइटीअ खे कनेक्ट करे खणी हली सघूं था त को बेवाजिबी करे त असां मुंहुं मोड़े न वेही रहूंसि असां बर्दाश्त पोइ ई असां इन्हनि शयुनि खे पुठिते वराए अॻिते सिंध जा मसइला ॾींहुं वधनि पिया ऐं आम हिकिड़ो तासुर आहे सियासतदाननि जे हवाले सां त सियासत सां ई मसइला हलंदा सियासतदान ई कंदा हिकिड़ो छा लतीफ़ जी शाइरी आहे लतीफ़ जे किरदारनि खे बतौर सियासतदान पाण पेश करे सघूं था त मसइलनि जे हल लाइ ॾिसो न लतीफ़ साईं जे किरदारनि में जेकॾहिं लतीफ़ साईं जखरे जी साराह करे त उहो वक़्त जो सुठो हाकिम थी गुज़रियो त उनजी साराह करे वाखाण उहा जुदा शइ आहे पर जिते अॼु सियासत जो जेको सुवालु आहे त हरू भरू असां जेको आहे न सो इहा खणी अचूं त इहा बि शइ लतीफ़ साईं एज़ इट एक्सप्लेन करे वियो हुजे जेका असांजे समाज में आहे त ईअं नथो थी सघे पर जेकर असां ज़िमेदारियूं पंहिंजे कुल्हनि ते पंहिंजूं न खणंदासीं त अॻिते न वधी सघंदासीं सियासत जेका ग़लीज़ करे असां वटि पेश कई वई आहे इहा असां वटि ग़लीज़ करे पेश कई वई आहे जेकर हिकिड़ी शइ ग़लीज़ आहे छो बिकॉज़ ऑफ अस छो बिकॉज़ ऑफ यू छो न तूं वक़्त जो हाकिम थियो असेंबलियुनि में ऐं मिनिस्टर थियो वेही थो त तोला सियासत भली आहे असांजे ॿार खे शुरूअ खां वठी इहो दर्स थो ॾिनो वञे त सियासत ग़लीज़ पढ़णो आहे गंदगी आहे सियासत न करणु खपे इहो ई सबबु आहे त वाइट कलर माण्हू सफ़ेद पोश माण्हू नथा अचनि सियासत में पर असांखे पंहिंजनि इदारनि जूं वाॻूं संभालणु खपनि छाकाणि त असां वटि सिरिश्तो सियासी आहे मेंबरीअ खां वार्ड जी मेंबरीअ खां वठी शहर जी चेयरमैनशिप खां वठी असेंबलीअ जी मेंबरशिप मिनिस्ट्रीअ खां वठी चीफ मिनिस्टर ऐं प्राइम मिनिस्टर ताईं इहा सियासत जो रस्तो आहे जंहिं तां वञी तव्हां पंहिंजे ॾेह धणनि जी निगहबानी कंदा ॾेह धणनि जा सरवाण थींदा जेकर सियासत जे रस्ते ते न ईंदा त तव्हां जॾहिं तव्हां बाज़ार में वेंदा कोन त वखर वठंदा कीअं उन जे करे असांखे सोचणु खपे ऐं सम्झणु खपे त कहिड़ियूं ॻाल्हियूं हुलायलूं आहिनि जेके असां लाइ ममनू करे पाण ते अप्लाए कयूं थियूं वञनि इहा अख असांखे पटणी पवंदी ऐं क़ौम खे आऊं तव्हांजे चैनल जे तवसुस सां इहो चवंदुसि त असांखे इहो ज़हन मां कढी छॾणु खपे त लतीफ़ साईं जी शाइरी ॾुखी आहे ऐं जेको इहो चयो पियो वञे सॼी सिंध में त लतीफ़ साईं जी ॿोली मीन्स अणसिधीअ तरह इहो पियो चयो वञे त जहिड़ो कर हुन कंहिं ॿी ॿोलीअ में शाइरी कई आहे हू असांजो रूहानी रहबर आहे समाजी फ़िक्री ऐं असांजे सभिनी मौजूदु हालतुनि में असांजी रहनुमाई कंदड़ असांजो रहबर आहे जेको असांखां अणसिधीअ तरह इन्हनि खोखलनि नारनि में फुरियो वियो आहे बाबा लतीफ़ साईं जो रिसालो ॾुखियो आहे न पढ़िबो शाइरी ॾुखी आहे सम्झ में कान ईंदी छो सम्झ में कान ईंदी पढ़ाॾो सोई सॾु वरवाईअ जो जे लही उहा अॻे ई गॾु ॿुधण में ॿथिया आहे का ॾुखियो लफ़्ज़ का ॾुखी ॻाल्हि जेका सम्झ में न अचे तमामु सवली ॻाल्हि आहे पर असांखे सिर्फ़ु लही वञिणो पवंदो छा असां दुनिया जा किताब पढ़ंदा आहियूं त डिक्शनरियूं न अप्लाए कंदा आहियूं छा असांखे जेकर को ॾुखियो लफ़्ज़ अची थो वञे त सीनियर नथा ॿुधाइनि त तव्हां हींअर डिक्शनरियूं अवेलेबल आहिनि तव्हांजे स्मार्टफोन में असांजे सिंधी ॿोलीअ जी डिक्शनरी मौजूदु आहे उनखे खोले तव्हां उन खां मदद वठो ऐं तव्हां वटि ज़िंदह डिक्शनरियूं तव्हांजा वॾड़ा मौजूदु आहिनि पंहिंजे घर में न त तव्हांजे पाड़े में ज़रूरु को वॾड़ो हूंदो जेको तव्हांखे सम्झाईंदो ज़रूरत इहा आहे त असां रुॻो खोले पढ़णु लॻी वञूं डिजिटल सिंधी जी ॻाल्हि पिया करियूं तव्हां ते वॾो कमु कयो आहे तव्हांखे सिंधी क़ौम खे फ़ख़ुरु बि आहे स्मार्टफोन में सिंधी आई आहे जेका उन जे बारे में थोरो नाज़ कीअं आई ऐं उन मां जेके सिंधी माण्हू सिंधी जा शागिर्द आहिनि सिंधी नियाणियूं आहिनि वर्कर आहिनि सियासी वर्कर जेके आहिनि
कीअं उन मां फ़ाइदो वठनि, छा छा था करे सघनि उनखे? असुल ॻाल्हि त हींअर असां जंहिं जाइ ते वेठा आहियूं उते असां वटि हाणे उज़ुर न बचियो आहे। अॻे उज़र ॾिबा हुआ त बाबा सिंधी असां वटि इंटरनेट ते जेको कंप्यूटर तां लिखी नथी सघिजे, अदा फ़ोन में सहूलियत कान्हे कीअं लिखिजे। हाणे हींअर को बि माण्हू अहिड़ो न आहे जेको कंहिं प्लेटफॉर्म तां इहा ॻाल्हि चवे त कंप्यूटर ते सिंधी नथी लिखी सघिजे या स्मार्टफोन ते इंटरनेट ते या लोकली सिंधी नथी लिखी सघिजे। सिंधी तव्हां लिखी सघो था, सिंपल तमामु सवले तरीक़े सां सिंधी इंस्टॉल करे लिखी सघिजे थी। उन जा ट्यूटोरियल्स बि इंटरनेट ते पिया आहिनि, यूट्यूब ते पिया आहिनि, तव्हां उन ते ॾिसो। हिकिड़ी शइ असां सम्झाई आहे, बाबा तव्हां प्ले स्टोर ते वेंदा हीअं कीबोर्ड लाहींदा पोइ उनखे हीअं इंस्टॉल करे हीअं एक्टिव कंदा। हिकिड़ो मरहलो विडियो में सम्झायल आहे। वरी जे तव्हां पंहिंजे लैपटॉप में इंस्टॉल कंदव त उनजो तरीक़ेकार बि ईअं ई सम्झायल आहे। माना हाणे को उज़ुर कोन्हे त बाबा असां सिंधी नथा हणी सघूं। हर माण्हू पंहिंजे पाण कंहिं बि माहिर खां सवाइ सिंधी इंस्टॉल करे सघे थो। ऐं अॼु असांखे ज़रूरत आहे असां सिंधी ॿोलीअ जा ॾाका उकरंदा सिंधी ट्रांसलेशन खां अॻिते वधूं पिया, जंहिंमें दुनिया जूं कंपनियूं असांजे ॿोलीअ खे पंहिंजनि प्लेटफॉर्म ते खणियो पियूं हलनि। असां हींअर उन ॾाके में पिया वञूं जंहिंखे वॉइस टू टेक्स्ट थो चइजे, यानी असां जेकॾहिं ॻाल्हायूं त डिवाइस लिखणु शुरू करे। पर इहे तॾहिं थींदा जॾहिं असांजो हिकिड़ो मुक़ररु डेटाबेस सिंधी ॿोलीअ जो अॻई मौजूदु हूंदो त। असांजा माण्हू कनि छा था, स्पेशली असांजो माण्हू अॼु ॾींहं ताईं बि रोमन लिखे थो, सिंधी न पर रोमन उर्दू। तस्वीरूं अखरनि जा बैत ठाहे उहे तस्वीरूं थियूं रखियूं वञनि, तस्वीरूं न रखिजनि। स्पेशली जेके अख़बारूं आहिनि, हिकिड़ी अख़बार हज़ारनि जे तइदाद में रोज़ानो लफ़्ज़ थी इंटरनेट ते चाढ़े, पर जेकर उहे लफ़्ज़ टेक्स्ट में लिखे, उन्हनि जूं जेके वेबसाइटूं आहिनि उहे टेक्स्ट बेस्ड हुजनि, यानी एडिटेबल टेक्स्ट हुजे उते, इहा सहूलियत हींअर तमामु सवली ऐं आम मौजूदु आहे। इन लाइ को बि उज़ुर नथो ॾेई सघिजे त इहा सहूलियत न आहे। जॾहिं न हुई तॾहिं अख़बारूं फ़ोटूअ में रखियूं वेंदियूं। अॼु इहा सहूलियत मौजूदु आहे त अॼु असांखे खपे त उहे माण्हू जेके पंहिंजो नूर निचोए ॿोलीअ जे मुस्तक़बिल जे रस्तनि खे सऊं पिया कनि, असां घटि में घटि उन्हनि जा मददूं त थियूं। ऐं आम माण्हू असांजो मददूं ईअं थींदो त हू वधि में वधि पंहिंजो सिंधीअ में लिखे इंटरनेट ते। ऐं इदारा असांजी इहा मदद करे सघनि था त इदारा पंहिंजूं वेबसाइटूं टेक्स्ट बेस्ड कनि, जेके उन्हनि तस्वीरुनि वारियूं रखी छॾियूं आहिनि। तस्वीर में हिकिड़ी अख़बार जेकॾहिं 5-5, 7-7 हज़ारनि जो घटि में घटि मटीरियल उन वटि आहे, उहो रोज़ानो जेकर चाढ़े इंटरनेट ते त असांजो इहो डेटाबेस वधंदो वेंदो। ऐं नो डाउट उहे अख़बारुनि जा प्रूफ था थियनि ऐं उन्हनि जो हिकिड़ो सूधियल संवारियल टेक्स्ट आहे जेको असांखे अॻिते मुस्तक़बिल जे डिजिटल पिक्चरनि ते कमु ॾींदो। पर बार अपीलूं करण जे बावजूदि बि असांजे सिंध जा इहे अख़बारी ऐं न्यूज़ चैनल्स जा इदारा इहे अखि नथा पटीनि इन सिलसिले में। जेकर इहे ॿांह ॿेली थी बीह रहनि त असां डेटाबेस वधाइण में पंहिंजो रोल प्ले करियूं त दुनिया जा इदारा असांखे इहा सपोर्ट ॾियनि त जीअं असां वॉइस टू टेक्स्ट, पोइ टेक्स्ट टू वॉइस ऐं अॻिते हली रोबोटिक्स रिश्तनि में दाख़िल थी वञे। इहा ॻाल्हि कई त अख़बार इदारा, न्यूज़ इदारा इहे नथा कनि, इन में सरकार हिकिड़ो किरदारु अदा करे सघे थी। जो इश्तिहार वग़ैरह ॾिए थी उन्हनि खे त उहो हिकिड़ो पाबंद करे सघे थी त सिंधी ॿोली जे लाइ उहो टेक्स्ट में वेबसाइटूं ठाहिनि। आख़िरी सुवाल मां कंदुसि त दुनिया में नशर कई थी वञे या किथे बि हर कंहिंजो मंशूर हूंदो आहे त दुनिया सां कुल्हे में मिलाए हलो। ऐं ॿिए पासे असांखे इहो ॿुधायो थो वञे त धारी ॿोली में तइलीम न पिरायो, नुक़सानदाह आहे पंहिंजी ॿोली में ई सिर्फ़ु। त इन खां मां कीअं थोरो आवाम खे थोरो ॿुधायो। ॾिसो न, असां दुनिया जे माण्हुनि सां कुल्हे में तॾहिं मिलाए सघंदासीं जॾहिं असां टेक्नोलॉजीज़ में ऐं दुनिया जे इल्मनि में उन्हनि जहिड़ा थींदासीं। जेकर न त असां पंहिंजी पर में तूं ई आऊं त हिक ॿिए खे पढ़ाईंदासीं, उहा ॻाल्हि ॿी थींदी। पर दुनिया जे फोरम ते असांजे माण्हूअ खे को बि तस्लीम न कंदो। उनजे करे असांजो माण्हू हर ॿोलीअ खे सिखे जेका हुनखे ज़रूरत में अचे थी। मिसाल माण्हू को अरब कंट्रीज़ ॾे वञणु थो चाहे त उहो अरबी सिखे, चाइनीज़ ॾे वञणु थो चाहे त चाइनीज़ सिखे, अंग्रेज़नि ॾे वञणु थो चाहे त अंग्रेज़ी सिखे।
पर बुनियादी असां रुगो फोकस इहो कंदा आहियूं त बाबा हू इब्तिदाई तइलीम सिखी अचे पंहिंजी मादिरी ॿोलीअ मां, त जीअं हुन वटि पंहिंजे मादिरी ॿोलीअ जा बुनियाद पुख़्ता हुजनि, पंहिंजी ॿोली हुन वटि मज़बूत हुजे, पोइ दुनिया जा इल्म सिखी अॻिते वधे ऐं दुनिया सां कुल्हो कुल्हे में मिलाए बीहे, कम्पीट करे। असांजे एशिया जा माण्हू दुनिया जे वॾनि इदारनि में वेठा आहिनि, इंडिया जा माण्हू गूगल जहिड़नि इदारनि जी सरवाणी पिया कनि, असांजो माण्हू सिंधी माण्हू छो न आहे? छाकाणि त खेसि सपोर्ट न आहे। हिकिड़ो माण्हू कमु करे थो, हिकिड़ो माण्हू जी हिकिड़ी लेवल ते अची बीही थो रहे, त छा बीइंग अ नेशन असां हुनखे सपोर्ट कई आहे? न। मूंखे पंहिंजो ज़ाती तजुर्बो आहे, असां शुरूअ खां वठी सिंधी ॿोलीअ ते कमु कंदा आया आहियूं, जंहिं बि प्लेटफॉर्म ते बीह अकलूं कयूं हूंदियूंसीं, असांजो मूं हींअर चयो त केरु सॾु नथो वरनाए त असांखे डेटाबेस वधाइण में मदद करियो। चवण लाइ त असीं सॼो ॾींहुं घणो कुझु था करियूं, जेको मवादु रुगो फेसबुक ते लिखियो पियो वञे, बराए महिरबानी जेके फ्री ऑफ कास्ट वेब ब्लॉग्स आहिनि, हर राइटर जेकॾहिं पंहिंजो ब्लॉग वञी ठाहे ऐं उते वञी टेक्स्ट रखे त इहो केॾो असां लाइ मददगार थिए। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फेसबुक खे ई टेक्नोलॉजी सम्झी वेही रहिया आहियूं, इहो बि त इल्मु इहो आहे न असां वटि। ऐं ॿी ॻाल्हि जेका असां वटि आऊं तव्हां खां टाइम वठी ऐं हासेकार करणु थो चाहियां, जेका स्किप पई थिए, त असांजो इंडस स्क्रिप्ट उहो अॼु बि असांजे मुकमिल एजेंडा ते न आहे, छाकाणि त असां पंहिंजनि कमनि मां फिरी सिरी वांदा थियूं था त पोइ उन ॾे तवजो ॾियूं था। जेकर न त असां वटि बाक़ाइदे का असां वटि टीम न आहे जेका उन ते कंटिन्यू कमु कंदी हुजे, जो असां वटि इहो इंडस स्क्रिप्ट डी कोड थिए, डी साइफर थिए, जंहिं मज़ा असीं दुनिया खे ॿुधाए सघूं असांजी हिकिड़ी हिस्ट्री आहे जेका इन्हनि अखरनि में बंदि पई आहे। मेसोपोटेमियन ऐं इजिप्शियंस वारनि पंहिंजा स्क्रिप्ट जाखुड़नि ऐं जुस्तजुनि खां पोइ पढ़िया आहिनि न, ईअं त कोन पढ़िजी वई आहे न शइ। असां हिकिड़ी एजेंडा ते मुकमिल कंटिन्यू तसलसल सां अॻिते वधंदासीं त असांजी त लोक ॾाहप चवे थी त वहंदी पेर ॿोड़ी बि भली न, पर जेकर पेर ॿोड़ी बि न हुजे त मीन्स असीं अञा सुता पिया आहियूं। असां ॻाल्हियूं कंदा आहियूं, प्लान ठाहींदा आहियूं, वरी राति गई बात गई, पर असांखे इन तरफ़ बि असांखे चङी तरह सोचे का विख खणणु खपे। को अहिड़ो टीम वर्क, को अहिड़ो इदारो हुजे जेको इंडस स्क्रिप्ट ते कंटिन्यू कमु करे। ऐं ईअं नथो चवां त इहो यकदमि भॼी पवंदो, पर हींअर टेक्नोलॉजीअ में उहे गसत निकिरी पिया आहिनि, अहिड़ियूं मुमकिनात अची वियूं आहिनि, जेकर असां वञूं त ॿियो न त कंदासीं, तॾहिं बि असां पंहिंजे अयामकारीअ में ईंदड़नि लाइ एतिरो रॉ मटीरियल गॾु करे वेंदासीं जो हुननि खे पोइ हथोराड़ियूं हणणियूं न पवंदियूं। ऐं यादि रखो, वक़्त जो जेको वहुकुरो आहे उहो ॾाढो वेरी हूंदो आहे, शयुनि खे मेसारींदो वेंदो आहे ऐं उन्हनि खां असां नथा बचाए सघूं इहे शयूं। जेकर असां महफ़ूज़ कयूंसीं वक़्त सां गॾु, शयूं गॾु खणी हलियासीं त ठीकु आहे, जेकर न त वक़्तु मेसारे छॾींदो ऐं पोइ इन जे लाइ ज़िमेदार अॼोकी जनरेशन मूं समेत हूंदी। उन ताने खां बचाइण जे लाइ पंहिंजे पाण खे घटि में घटि असां पंहिंजो रोल प्ले करे वञूं। जेको कमु कयो आहे सिंधी ॿोली जे लाइ, आख़िर में हुकूमत जे लाइ पैगाम ऐं नौजवाननि लाइ पैगाम मक़सदु को ॾियणु चाहींदो त हुकूमत खे छा करणु खपे। तव्हां घणो कुझु चई विया आहियो, वरी बि जेको आख़िरी में मां ॻाल्हि कई हिकिड़ी त इंडस जे हवाले सां जेको कमु कोन थियो, हुकूमत छा नौजवान खे छा करणु खपे? मुंहिंजो चवणु इहो आहे त नौजवान फ़क़ति असां वटि जेकॾहिं को हथियार आहे, मुस्तक़बिल जे लाइ जेकॾहिं को असां वटि हथियार आहे त उहो वाहिद रस्तो तइलीम आहे। असांजो नौजवान तइलीम खे चंबड़ी वञे, जेका संदसि मिज़ाज खे सूट करे थी फील्ड, उन में वञे ऐं भरपूर नमूने सां पढ़े, त जीअं असां मुस्तक़बिल खे पढ़ियल गढ़ियल सिंध जो तारीफ़ ॾियूं। ऐं असांजी जेकर असांजी हुकूमत इन ॾिस में जेके बि हींअर वेझड़ाईअ में क़दम खयां आहिनि, स्पेशली साईं सरदार शाह जेके क़दम खयां आहिनि, उहे वाखाण जोॻा आहिनि। सीडिंग थिए पई, इहे सलाह फुटंदा ऐं हली वधी वण थींदा ऐं असीं मुस्तक़बिल जा ख़्वाब ॾिसूं था त इन मां को असां वटि इंतिहाई शानाइतो तारीफ़ जुड़ंदो। पर असांखे अञा घणो कुझु खपे थो। जेको रवैयो मटियो आहे साईं सरदार शाह, त जेको तुहमतबाज़ी हुई
सिंध में घोड़ा वारो कल्चर हो उहो ख़तमु करे ऐं हुन हिकिड़ो एप्रिसिएशन वारो कल्चर मुतारफ़ करायो आहे। उन जो वरी इहो बि न मक़सदु हुजणु घुरिजे त असांजो उस्तादु लॾो रिलैक्स थी वेही रहे त हाणे असांखे मिनिस्टर उहो मिलियो आहे जेको रुॻो वते शाबसूं ॾींदो, ईअं बि न। पर सरकार जेके हींअर शयूं करे पई इन खां वधी करे करणु घुरिजनि, छाकाणि त हेठी लेवल ताईं जेसीं ताईं असां टेक्नोलॉजी मुतारफ़ न कराईंदासूं, ॿाहिरीं दुनिया में टैबलेट टीचिंग थी वई आहे, टीचर लेस टीचिंग। ॿाहिरीं दुनिया जा ॿार टैबलेट ते पढ़नि था, उन ते होमवर्क कनि था, उन ते असाइनमेंट्स कनि था। असां वटि अॼु ॾींहं ताईं असांजो किताब दर्सी किताब इंटरनेट ते मुकमिल दर्सी कोर्स न आयो आहे। डिजिटल डिवाइस ॿार खे प्रोवाइड कई वञे, उन सां जेकॾहिं असांजो एजुकेशन जो डिपार्टमेंट ॿार खे ख़र्चु करे ॾे पियो किताब साल ब साल, उन जो ख़र्चो ॿधो हींअर 5-7 हज़ार रुपए में टैबलेट थो अचे। तव्हां पंहिंजो कोर्स डिजिटाइज़ करे उन में विझी वञो त तव्हांजो इहो केॾो ख़र्चु बचंदो। दुरुस्त प्लानिंग करणु खपे त जीअं असां एप्स ठाहे, रिक्वायर्ड एप्लीकेशन्स ठाहे उन में विझी वञूं त असां इहो रोज़ु किताबनि वारे छपाईअ वारे कल्चर मां निकिरी वञूं, ॿार खे हिकिड़ो सुधरियल माहौल प्रोवाइड करियूं, टीचर खे अपग्रेड करियूं ऐं अॻिते हली असांखे टीचरनि जी ज़रूरत एतिरी रहंदी कान। पर इन ॾिसा में अञा वधीक विखुन खणण जी ज़रूरत आहे। इहे एजुकेशन खां सवाइ मुमकिन ई न आहे त असां किथे बि पंहिंजो पाण ईंदड़ दुनिया खे ॻणाए सघूं। हा, मुंहिंजो मैसेज इहो आहे। महिरबानी शबीर साहिबु, तव्हां असांजे अवामी आवाज़ म्यूज़िक प्रोग्राम में टाइम ॾिनो ऐं महिरबानी नाज़रीन अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। लतीफ़ अवार्ड याफ़्ता साईं शबीर कुमार असां गॾु हो, जंहिं डिजिटल स्मार्ट फोन में या कंप्यूटर में या आलमी लेवल ते जेका फॉन्ट सिंधी हिननि साईं ईजाद कया आहिनि, माजिद भुरकड़ी, फ्याज़ बुरड़ो, साईं जे चवण मुताबिक़ हुननि जूं वॾियूं ख़िदमतूं आहिनि। साईं जो असीं थोरा मञींदासीं। मुमताज़ बज़दार खे अवामी म्यूज़िक प्रोग्राम में इजाज़त ॾींदा, वरी कंहिं बि प्रोग्राम में हाज़िर हूंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।